घोटकीअ में लॉकडाउन दौरान बिजलीअ जी लोड शेडिंग खिलाफ़ शहरियनि मासूम ॿारनि सां गॾिजी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। घोटकीअ जे मेमण मोहल्ला जे रहवासियनि अजमल आवाण, उस्ताद नियाज़ अहमद, अछू मिस्त्री ऐं ॿियनि जी अॻवानीअ में जीटी रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे सेप्को अमलदारनि खिलाफ़ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु तरफ़ लॉकडाउन सबबि बुख ऐं बदहाली तंग कयो आहे त ॿिए तरफ़ सेप्को अमलदारनि असांजे मोहल्ले जी बिजली बिलाजवाज़ काटे अज़ाब में विझी छॾियो आहे। हिन ट्रिपेड वेंदो आहे वापस मुलाज़िम जंहिंमें चौधरी असलम CEO हिन वार्ड नंबर 4 में एतिरी नाजाइज़ी कई आहे जो हर ग़रीब मिस्किन परेशान वेठो आहे। बेहतर लॉकडाउन जे हवाले सां बि आवाम परेशान आहे, बेहतर बिजली जे हवाले सां सॼा नंढड़ा नंढड़ा ॿार मच्छरनि में मरी पिया आहिनि। सॼी राति निंड कोन था करे। बैल जो वापार आहे, हिकु लॉकडाउन लॻी पई आहे, ॿियो हे बिजली कोन्हे, आज़ाब में आहियूं असां। वधारा सॼे हुकुमराननि खे अपील आहे असांजी त इहे असां ग़रीबनि ते नज़र कान्हे कई। हुननि चयो त हुकूमत पारां ऐलान कयो वियो त लॉकडाउन सबबि कंहिंजी बि बिजली न काटी वेंदी, पर सेप्को जे अमलदारनि हुकूमत जे ऐलान खे थुॾे असांजे मोहल्ले जी बिजली बिना जवाज़ काटे छॾी आहे। असांखे इहो जेको आहे आज़ार इहो आहे त असांजी एटी कटिजी वई आहे। असांजा मीटर लॻल आहिनि। हाणे मीटर खां असां थंबे खां तारा खणूं था त 4 कॉइल लॻनि था, 3 कॉइल लॻनि था। असां काॾे वञूं? 3-4 कॉइल लॉकडाउन जी सूरत में काथूं आणियूं? बराए महिरबानी असांखे पोल ते सेपरेट ट्रांसफार्मर ॾियो। भाई ठीकु आहे, 20 ट्रांसफार्मर इहे मीटर ॾियण जी सूरत में असां हिकिड़ो ट्रांसफार्मर ॾियो। ॿी सूरत में असांजी एटी बहाल कई वञे। सलीम जान जेको टीओ आहे सखर वारो इहो हटायो वञे। असांखे बिजली कटी पई आहे। असां अॻे लॉकडाउन में परेशान आहियूं, ग़रीब माण्हू। अॼु रमज़ान जो महीनो अचे थो, असांजा बच्चा बिजली खां सवाइ कीअं रही सघंदा? असां तमामु ग़रीब परेशान आहियूं। असांखे राशन न मिले त न मिले, पर असांखे बिजली जो बराबरि असांखे मिले। शहरियनि सेप्को चीफ ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त फौरी तौर बिजली बहाल कई वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk